नाज़रीन, हफ़्तो अॻु खानपुर जे कोट छाऊ थाणे तऊं एसएचओ समेत जेके 5 पुलिस एहलकार धाड़ेलनि पारां अगवा कया विया आहिनि। अॼु हिते प्रेस क्लब ते एसएचओ महबूब बिरोईअ जो भाणे जो आयो आहे एहतजाज करण जे लाइ। अचो त हिन खां पुछूं त हिन जो छा चवणो आहे। त 6 ॾींहं अॻु में खानपुर तालुके जे कोट शाहू थाणे ते ॾुआरियुनि पारां जेको सुबुह जे टाइम हमलो करे मुंहिंजो मामो एसएचओ महबूब बिरोई ऐं संदसि पुट समेत 4 एहलकारनि खे ॾुआरियुनि पारां जेके आहे त यकमाल बणाए उन्हनि खे अगवा करे विया आहिनि। पर एसएसपी हिन वक़्त ताईं 6 ॾींहं गुज़रण बावजूद को बि हिन वक़्त ताईं का बि कार्रवाई न करे सघी आहे, न ई उन्हनि खे बाज़ियाब कराए सघियो आहे, न ई यार तव्हां त ॿियो त न आहे तव्हां डील जे तहत बि उन्हनि खे आज़ादु त करायो। उन्हनि जे घर में क़ुरान मतल आहे। हिन वक़्तु जेको उन्हनि जे संदसि जे घरवारीअ खे बेहोशी जा दौरा पवनि था ऐं संदसि पुट आहिनि जेके सभु परेशान लॻा पिया आहिनि। असां पाण परेशान लॻा पिया आहियूं त असांजो मामो ख़बर न आहे त उनखे ॾुआरियुनि नुक़सानु न ॾियनि। यार एसएसपी त वॾो माना अचण सां ई दावाऊं करे पियो त मां ॾुआरियुनि जा रिहा आर्ट कढंदुमि, कीअं आर्ट कढंदुमि, पर असां ॾिसूं था त ॾुआरी एसपीअ जा रिहा आर्ट कढी रहिया आहिनि। छो जो एसपी त हाणे त बेवस लॻो पियो आहे। एसपी उन्हनि खे चए थो त तव्हां अचो पाण पेश थो, कहिड़ो ॾुआरी जेको आहे त कचे वारो अची पाण एसपी ऑफिस में पेश थींदो या उनजे साम्हूं अची करे उनखे चवंदो अचो मूंखे गिरफ़्तार कयो। यार अजीब ॻाल्हि आहे। ऐं एसएसपी त रिहा आर्ट की आर्ट जो ॻाल्हियूं करे थो त उन्हनि खे ख़ौफ़ ॾियाराए थो। उन्हनि मां बिल्कुलु हाणे ख़तमु थी वियो आहे ख़ौफ़ जेको आहे। हाणे उन्हनि बि एसपीअ खे सम्झी वियो आहे त बसि इहो सिर्फ़ु ॻाल्हियुनि ताईं महदूदु आहे ऐं कुझु बि न करे सघंदो। हिन वक़्त ताईं उहो कोट शाहूअ जे जेको आहे त कचे में का बि माना हिन वक़्त ताईं का बि कार्रवाई न कई आहे, न ई रेंजर्स का कार्रवाई कई आहे। रेंजर्स बि त सिंध गवर्नमेंट तरफ़ां जेका त उन्हनि खे बि मोकिलियो वियो त ॾुआरियुनि खे ख़तमु करण ख़ातिर, पर ॾुआरी त वधी रहिया आहिनि। उन्हनि खे त मोकिलियूं त ॾुआरी ख़तमु कयो, पर ॾुआरी त हाणे त पुलिस खे ख़तमु करे रहिया आहिनि। हाणे त ताणा बि महफ़ूज़ न आहिनि, पुलिस एहलकार महफ़ूज़ न आहिनि, त आम माण्हू असां जेका त रोडनि ते घुमूं था त असां कीअं पाण खे महफ़ूज़ सम्झूं। बराए महिरबानी असां IG सिंध खां मुतालबो कयूं था त DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर उनखे हिदायत कनि त जेको आहे त एसएचओ जेको महबूब बिरोई समेत जेके एहलकार अगवा थी विया आहिनि उन्हनि खे बाज़ियाब कराए असांखां बेचैनी ख़तमु कई वञे। नाज़रीन, तव्हां मुगवी जेको आहे एसएचओ महबूब बिरोई उनजे भाणेजे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणो आहे त हिन वक़्त ताईं हफ़्तो गुज़रण जे बावजूदि पुलिस का बि पेशरफ़्त न कई आहे, जंहिंजो को रिज़ल्ट न आहे मिलियो। हिन निगरान हुकूमत ऐं ॿियनि वसावरनि खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजे मुगवी जेको मामो आहे उनखे बाज़ियाब कराए बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरा टीम सां गॾु आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़ मधे जी।